दिना दिना असीं जेको आहे कंदकोट शहर जी समाजी शहर जेको आहे शख़्सियत शबीर अहमद खुसरो सां वेठा आहियूं, जंहिं मुसलसल कब्ज़नि जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु उथायो आहे, प्रेस कॉन्फ्रेंस कयूं आहिनि। ऐं हिन वक़्तु असीं जेको आहे उन सां हाल वाल कंदासीं कंदकोट न्यूज़ जे हवाले सां। त तव्हां जेके प्रेस कॉन्फ्रेंस कयूं या जेके तव्हां जदोजहद कई आहे, इन में कुझु रंग लातो आहे या न लातो आहे, या DC खां या मथां गवर्नमेंट खां का वोट मिली आहे या न मिली आहे? जी साईं, महिरबानी अदा दोस्तनि जी। अदा जीअं त बिल्कुलु मुंहिंजी स्ट्रगल का अॼु जी न आहे, 7-8 सालनि खां इहा स्ट्रगल हले थी। पोइ उहो जेको बि इशू हुजे, वाटर कमीशन में जेको इशू थियो सरकारी नाले जो कब्ज़ो, मां 20 जरे ज़मीन जेका हिन टाइम दुबई जो इलाइक़ो सॾियो वेंदो आहे, उहो मूं जस्टिस अमीर मुस्लिम हानी साहब खे शिकायत कई। मुंहिंजी शिकायत ते उन सोमोटो नोटिस वरितो ऐं उहे हिते आया हुआ, उन्हनि विज़िट कयो। उन वक़्तु डिप्टी कमिश्नर राजा तारिक चांडे उन ख़िलाफ़ु जो सोमोटो एक्शन ते वाटर कमीशन जे ते इन जेको कमिश्नर खे लिखियो, उहे ग्रांटूं कैंसिल कयूं वयूं, उहे जेके दाख़िलाऊं कैंसिल कयूं वयूं। पर पोइ बि कब्ज़ा माफ़िया जा लामारा आहिनि उनजे मथां, पर इंशाअल्लाह उन्हनि खे उहो कब्ज़ो करणु ॾिनो वेंदो। उनखां अलावा ग़ुलाम शाह क़ब्रिस्तान आहे, जुमन शाह क़ब्रिस्तान आहे, मारवैन जो क़ब्रिस्तान आहे, गोलीमार क़ब्रिस्तान आहे, उहा म्युनिसिपल कमेटी ख़ुदि ऑलरेडी डिप्टी कमिश्नर खे लिखियो आहे। उहा मूं वटि उनजी लिखत मौजूदु आहे त बाबा हीअ असांखे रेंजर्स ॾियो, असां पुलिस ॾियो, असां कब्ज़ा ख़ाली करायूं। जंहिं ते मूं प्रेस कॉन्फ्रेंस बि कयूं हुयूं ऐं डिप्टी कमिश्नर खे बि लिखत में चयो, उन सां बार बार मुसलसल मीटिंगूं थियूं। उन यकीन ध्यानी कराई आहे त मां इंशाअल्लाह 1 महीने 1.5 महीने जे अंदरि असांजो कार्रवाई लिख पढ़ हले थी। सरकारी हिकिड़ो टाइम पीरियड ज़रूरु लॻंदो आहे, असां उहे ख़तमु कंदासीं। जानवरनि जी अस्पताल आहे, उन ते कब्ज़ो आहे। मच्छी मार्केट आहे, गोश्त मार्केट पुराणी नई, उन ते कब्ज़ो आहे। सरकारी जेके नाका आहिनि उन्हनि ते कब्ज़ो आहे। काफ़ी जेके शयूं आहिनि उन्हनि ते आहे। असांजी स्ट्रगल इन खां अलावा जेके ॿियूं आहिनि, गैस लोड शेडिंग हुजे, बिजली जो इशू शहर जो हुजे, मां त हर मामले ते आवाज़ु उथारियो आहे। तव्हां मीडिया इन शइ जी गवाह आहे त शहर जो जेको बि इशू हुओ आहे, मां उन खे हाईलाइट कयो आहे। इन जे करे त मूंखां भोतार, नवाब ख़ान, MP MLA नाराज़ आहिनि, शहर जूं बाअसर क़ुवतूं नाराज़ आहिनि, लैंड माफ़िया नाराज़ आहे। त उहे जेको आहे न मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिरासान करण जूं धमकियूं, थ्रेट, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि कोशिशूं कयूं। पर मां तव्हांजे हिन चैनल जे तसर सां ॿुधाइण थो चाहियां, ज़िंदगी मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे। मां कॾहिं बि इन शइ खे जेको आहे बेख़ौफ़ थी करे ज़िंदगी गुज़ारी आहे, अॻिते बि गुज़ारींदासीं। ऐं उन्हनि खे हिकिड़ो पैगाम थो ॾियां त जेकॾहिं तव्हां अहिड़ी हरकत कई त तव्हांखे अहिड़ो सबक़ु सेखारियो वेंदो जो तव्हां उहो ज़िंदगी यादि कंदो। त हीअ शहर जा जेके मसइला आहिनि, मां हिन जो अज़म ऐं अलम खयों आहे त जेसि ताईं इहे कब्ज़ा या शहर जा जेके ॿिया मामला आहिनि इहे हल न थींदा, एसि ताईं मां सुख जो साह न खणंदुमि। पोइ उन जे लाइ मूंखे कहिड़े बि फॉर्म ते वञिणो पए, हाई कोर्ट वञिणो पियो, सुप्रीम कोर्ट वञिणो पियो, मां वेंदुसि। ऐं शहर जा जेके बि कब्ज़ा ऐं शहर जा ॿिया मामला आहिनि। ऐं तव्हां हिकिड़ो सुवालु कयो त हेल्थ खाते में जेको मूं इशू ठाहियो, उहो इहो हो त मिडवाइफ जूं जॻहियूं हूं, लेडी हेल्थ वर्कर जूं जॻहियूं हूं। उन लाइ हितां जी इंतिज़ामिया जेका आहे, DHO समेत जेको अमलो हो, उहो उन्हनि खां 9 लख रुपया डिमांड पियो करे फ़ी उमेदवार खां। लेडीज़ वीचारियूं ग़रीब मेरिट जी लताड़ कई पई वञे, जिन खे चयो पियो वञे त 4 लख रुपया असांजा आहिनि हितां जे जा टीम जा, ऐं 5 लख रुपया सेक्रेटरी हेल्थ ऐं ॿिया असांखां घुरी रहिया आहिनि। त उन ते मूं आवाज़ु उथायो, डिप्टी कमिश्नर शिकायत कई ऐं सेक्रेटरी हेल्थ खे मूं लिखियो आहे त तव्हांखे तव्हांजे तसर सां इन ते मूं प्रेस कॉन्फ्रेंसूं बि कयूं त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके बि मुलस किरदार आहिनि, उनजे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे। ऐं जेके बि डिस्ट्रिक्ट में जायूं आहियूं उहे मेरिट ते भर्तियूं कयूं वञनि, न त ॿी सूरत में अदालत जो दर बि खड़काईंदासीं ऐं मथी फोरम ते बि वेंदासीं। कुल मस्जिद जो जेको पेशमाम आहे, उहो बि आज़ादु कश्मीर या 12हें सूबे जो रखियो वियो आहे। छा असांजो ज़िले जो माण्हू पेशमामी जे लाइक़ु बि न आहे? खाबरू जेको थींदो आहे, जेको सफ़ाई कंदड़ थींदो आहे, उहो बि उतां 12 घुरायो आहे। छा असांजो कश्मीर जो जेको माण्हू आहे ऐं डोमिसाइल रखंदड़ आहे, उन शइ जे बि लाइक़ु न आहे? इहा इंतिहाई अफ़सोस ऐं मज़ामत न रुगो मज़ामत इन जी मज़ामत थी कजे त इंतिहाई वेदन आहे। इन जे ख़िलाफ़ु असां सिंध हाई कोर्ट में जस्टिस KK आगा सां वटि केस हली रहियो आहे, जिते मां बि धुरायां, काफ़ी कंदकोट जा दोस्त आहिनि, उहो हुते पूरो सिंध आहे, हुते माण्हू धुर थियल आहिनि। ऐं उनखां जेको आहे हाणे उन्हनि 5 अरब रुपया रखिया आहिनि गैस लाइ। उन में तक़रीबन 92 ॻोठ आहिनि जिन खे कश्मीर ज़िले अंदरि गैस सप्लाई मिलंदी। ऐं असां चयो आहे त रॉयल्टी ॾिनी वञे, उन लाइब्रेरियूं ॾिनियूं वञनि, एम्बुलेंस ॾिनियूं वञनि, फायर ब्रिगेड गाॾियूं ॾिनियूं वञनि, एजुकेशन जा वॾा वॾा इदारा, मां त इहो चवंदुसि त यूनिवर्सिटियूं भी क़ाइमु कयूं वञनि। छाकाणि जो जेतिरी PPL जी फंडिंग आहे, 2% बि जेकॾहिं उहे पैसा ॾियनि। हाणे असां वटि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी कैंपस कोन्हे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी चांडका मेडिकल कॉलेज पुराणो उनखे सॾियो वेंदो, उनजी असां वटि कैंपस कोन्हे। इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाब शाह जी असां वटि कोन्हे। त इहे कैंपस अचनि ताकी असांजा ॿार बनस्बत जामशोर हैदराबाद वञण जे पंहिंजे ई ज़िले में जेको आहे तालीम पिराइनि ऐं वॾे मनसब ते पुॼनि। छो अमीर जो ॿार SSP DC थिए, ग़रीब जे ॿार जो हक़ु न आहे? हिकिड़े मज़दूर, हिकु चौकीदार, हिकु हारी, हिकु सहाफ़ी जे ॿार जो हक़ु कोन्हे त उहो बि उन ताईं पहुचे? उहो तॾहिं थींदो जॾहिं वॾा वॾा इदारा ईंदा, सुठी सुठी पढ़ाई थींदी, लाइब्रेरियूं सुठियूं हुजनि। हाणे हितां जी लाइब्रेरी आहे, उनजो छा हालत आहे? उनजे ॿाहिरां तव्हां ॾिठो आहे कोन निज़ाम?
त इहे ॿार असांजा जेके गुलशन ऐं असांजा मेमार ऐं मुस्तक़बिल जा हीरा आहिनि, उनखे इहा तव्हां फैसिलिटी ॾिया। हिते हिकु जदीद क़िस्म जी लाइब्रेरी हुजे जंहिंमें CSS जा जेको PSS जा किताब हुजनि, उन जा जेको आहिनि गाइडियूं हुजनि, असांजा ॿार जेको आहे तालीम पिराइनि, उन्हनि खे जेको आहे तमामु फैसिलिटियूं ॾिनियूं वञनि। पर अफ़सोस सां जेको आहे PPL करोड़े रुपया डेली जी, मूंखे ख़बर आहे 18 खां 20 करोड़ रुपया पर डे जी आमदनी आहे, पर असांखे उन्हनि छा ॾिनो आहे? इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर वटि मुसलसल मुलाक़ातूं थींदियूं आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पए थो त रिज़ल्ट ज़ीरो आहे, को बि रिज़ल्ट नथो निकिरे। तव्हांजे तस चैनल सां हिकिड़ी शइ ॿुधाइणु चाहियां त मां जो कंहिं बि सियासी तंज़ीम सां तालुक़ु न आहे, न कंहिं शहरी ताज जी तंज़ीम सां, न कंहिं मज़हबी तंज़ीम सां। मां हिकु सोशल एक्टिविस्ट ऐं सोशल वर्कर ऐं कंदकोट जे सिटीज़न जे हक़ जे जेको आहे हैसियत में हमेशह जंग लड़ी आहे पंहिंजे शहर जी। त इहा जेका मामिलो हो, इहो बि मां जस अमीर मुसलमानी खे शिकायत कयो, जंहिं मुराद शाख सुहिराणी शाख जो विज़िट कयो, उन टाइम जो सेशन जज साहब बि हुयो ऐं सिविल जज जो अशरफ ॾेराज साहब, उन विज़िट बि कयो ऐं मिलण रोके छॾियो। बहरहाल हाणे वरी उहे शिकायतूं अचनि थियूं, असां वरी उन शिकायत जे लाइ असां अदालत जो सेशन जज साहब खे मां रिटर्न में लिखियो ऐं इंशाअल्लाह वरी मां हाईकोर्ट में इहा दरख़्वास्त दाख़िल कंदुसि ऐं त इन्हनि जे मथां एक्शन ज़रूरु थींदो। तमामु अहम इशू आहे इहो ज़िले हॉस्पिटल, उन जे लाइ फंडिंग रखी वई तक़रीबन मुंहिंजे अंदाज़ में 40 खां 50 करोड़ रुपया, जंहिं ते 8 खां 10 करोड़ पेमेंट बि थी वियो आहे। सिविल हॉस्पिटल जेका आहे ठहे पई बाईपास ते, तव्हां ॾिठो आहे, पर उनजो कमु रोड शिकार आहे, 7-8 साल थी विया आहिनि, ज़मीन ख़रीद कई वई कहिड़ी रक़म ते, ऐं उनखां अलावा उन जे मथां लागत बि थी आहे ऐं ठेकेदार कमु अधु में छॾे ॾिनो आहे। त इन खां अलावा जेको तव्हां इहा ॻाल्हि था कयो त जेका बजट थी अचे, त भाउ बिल्कुलु करोड़े रुपया मंथली बजट थी अचे, सालाना करोड़ रुपया बजट आहे, उहे छा था कया वञनि? हितां जो MS, हितां जो DHO, हितां जा डॉक्टर जेको आहे उन्हनि दवाउनि ते ग़रीब जूं कूड़ियूं पर्चियूं नाले मात्र ठाहे, उहे दवाउनि जा जेके पैकेट आहिनि उन्हनि जा कलर मटाए, दॿा चेंज करे, उहे प्राइवेट मेडिकलनि खे वेकिरो कयूं पियूं वञनि। वॾी ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांजे हिन वॾे चैनल जे तस्सुर सां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, हमेशह मीडिया जेको आहे चोथों सतून आहे हिन मुल्क जो, ऐं मीडिया जंहिं शइ खे हाईलाइट कंदी आहे उन ते एक्शन ज़रूरु थींदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त कुते जी वैक्सीन प्राइवेट मेडिकलनि खे ॾिनी थी वञे, उते 12 खां 1300 1500 ताईं उहा वैक्सीन मिले थी। मां विथ प्रूफ थो ॻाल्हायां, एविडेंस सां थो ॻाल्हायां, पूरी ज़िमेदारी सां थो ॻाल्हायां, कुते जी वैक्सीन कोन्हे। उन खां अलावा 10 रुपए जो जेको एक्सीडेंट राति जो थियनि था, मेजर एक्सीडेंट ॾींहं जो थियनि था, उन एक्सीडेंट जे लाइ नशे वारी दवा कोन्हे, उहा खपाई थी वञे। करोड़ों रुपयनि जी मेडिसिन जेको आहे प्राइवेट अस्पतालनि खे ॾिनी थी वञे। उन जे लाइ मां हाणे जेको आहे हिकिड़ो दरख़्वास्त तयारु कई आहे, उनमें मां जेको आहे DG नेब सखर ऐं चेयरमैन एंटी करप्शन ऐं ॿिनि जेके वस वारा इदारा आहिनि उनखे मोकिले रहियो आहियां ऐं इंशाअल्लाह उते एक्शन थींदो।